सिंधियत जी झलक डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर ॿियों सबक 15 सिंधी पहाका ऐं इस्तिलाह डॉक्टर मुरलीधर जेतले। वहिंवारी ज़िंदगीअ में ॾिसजे त जंहिंजे ॻाल्हाइण में मेठाज आहे, चतुराई आहे, सो ॿुधंदड़नि खे पाण ॾांहुं छिकियो वठे। पोइ हर को पियो चाहींदो आहे त संदसि संगत में रहां ऐं हुन जे ॻाल्हाइण जो मज़ो माणियां। मेठाज त मिरुअ खे बि मंडे छॾे, पोइ इंसान जी कहिड़ी ॻाल्हि कजे। ॿोलीअ में मेठाज पैदा करे उन खे दिलकश ऐं असराइतो बणाइण में पहाका ऐं इस्तिलाह पंहिंजो मट पाण आहिनि। इहे आहिनि ॿोलीअ जा गहना या ज़ेवर जिन खे कतब आणण सां ॿोली सुहिणी ऐं असराइती बणिजी पवंदी आहे। अचो त कुझु मिसाल ॾिसूं। कंहिं शख़्स में ॿियनि मां वीकूं कढण में आदत हुई। हुन खे छींभींदे ॿिए माण्हूअ चयो, अरे तूं पाण खे सम्झी छा थो? ॿियनि जा ऐब जाचण खां अॻु पंहिंजो ऐब त ॾिस। मेंहिं पंहिंजी कारहि ॾिसे कान, गांइ खे चवे हल त पुछ कारी। हिन बयान में हेठां लीक ॾिनल हिकु पहाको आहे। इन जो इस्तेमालु करण सां ॿोली नज़ाकत वरी ऐं असराइती बणिजी पई आहे। हिते ऐब जाचींदड़ शख़्स जी ॻुझी भेट में सां कयल आहे, जेका सॼी कारी आहे। ॿियो शख़्स गांइ वांगुरु आहे, जंहिंजो फ़क़ति पुछ कारो आहे। ऐब आहिनि कारहि मिसिल। बयान में पहाके जो आख़िरी मतिलबु घुर्बल नाहे, पर मेंहिं ऐं गांइ जो मिसाल खणी असीं ऐबनि सां भरियल ऐं घटि ऐबनि वारे शख़्स तरफ़ इशारो कयूं था। हाणे चइबो त ॿोलीअ में पहाको उहो ॿोल आहे जेको आख़िरी माना बदिरां ॿोलीअ जे रवाज़ मूजिबि ॿियो घुर्बल मतिलबु ॾींदो आहे। साहेड़ीअ जे वातां इहा ॻाल्हि ॿुधी मोहिनी पाणी पाणी थी वई। हिन जुमिले में पाणी पाणी थियणु हिकु इस्तिलाह आहे, जंहिंजी माना आहे लॼी थियणु, शर्मिंदो थियणु। शर्मसार थियण ते घणो करे मुंहं में पघर अची वेंदो आहे, जंहिं ते ही इस्तिलाह ठहियो आहे। पहाके वांगुरु इस्तिलाह बि आख़िरी माना बदिरां ॿीअ जे रिवाज़ मूजिबि घुर्बल ॿी माना ॾींदो आहे। पहाको पूरो जुमिलो या ॿिनि टिनि जुमिलनि जो हिकु एको हूंदो आहे त इस्तिलाह हिकु जुमिले जो हिसो हूंदो आहे। सिंधीअ में इस्तिलाह खे मुहावरो बि चइबो आहे। पहाका ऐं इस्तिलाह ज़बानी तौरु हिकु पीढ़ीअ खां ॿीअ पीढ़ीअ खे वरिसे में मिलंदा आया आहिनि। इन्हनि जे रूप में असीं फेर घेर न कंदा आहियूं। असां जेकॾहिं इन्हनि जे लफ़्ज़नि में मट सट कई, उन बदिलियल रूप में उहे ॿोलीअ में मुरविज़ न लेखिबो ऐं उन्हनि मां घुर्बल पिणु हासिलु न थींदो। पाणी पाणी थियण बदिरां असुर आब थियणु, नीर नीर थियणु या जल जल थियणु न चई सघिबो। साॻीअ तरह मोहिनी गूंगी गांइ आहे। हिन जुमिले में गूंगी गांइ हुअणु हिकु इस्तिलाह आहे, जंहिंजो मतिलबु आहे सांतीको स्वभाव हुअणु। हिते जेकॾहिं असीं चऊं त मोहिनी गूंगी ढॻी आहे या गूंगी ॻऊं आहे, त इन रूप में इहो इस्तिलाह मुरविज़ न लेखिबो ऐं न को उन मां घुर्बल मतिलबु निकिरंदो। हर हिकु ॿोलीअ में कुझु पहाका अहिड़ा हूंदा आहिनि जेकी आख़िरी माना में कतब ईंदा आहिनि। इन्हनि खे आलमनि चवणी छॾियो आहे। जीअं त ॿोॾ में सतायलनि खे मदद करण जो फ़ैसिलो कयो अथई, त पोइ देरि छो थो करीं? तुर्त दान महापुण्य। हिते लीक ॾिनल हिसो चवणी आहे, जंहिंजी आख़िरी माना ई घुर्बल आहे। सिंधीअ में घणेई पहाका इस्तिलाह अहिड़ा आहिनि जिन जो बुनियादु असांजूं रीतियूं रस्मूं, समाजी हालतूं ऐं तवारीख़ी वारदातूं आहिनि। हिते
इन्हनि जा कुझु मिसाल ॾिसो। हुननि जा पाण में ॾतर सवा न आहिनि। हिन जुमिले में ॾतर सवा न हुअणु हिकु इस्तिलाह आहे। इन जी माना आहे त हुननि में गहपी या किलकिल हलंदड़ आहे। हिन इस्तिलाह जो बुनियादी शादीअ जी हिकु रस्म आहे जंहिंखे ॾतर मइणु चइबो आहे। शादीअ जूं रस्मूं पूरियूं करण खां पोइ कुंवार जॾहिं पहिरियों भेरो पंहिंजे साहुरे घर में कदम रखंदी आहे त खांउसि इहा रस्म कराईंदा आहिनि। थाल में लूणु रखिबो आहे। कुंवार उहो लूणु बुक में भरे घोट खे बुक में ॾींदी आहे। पोइ घोट वरी उहो लूणु कुंवार खे बुक में ॾींदो आहे। इन तरह 3 दफ़ा हू लूण जी मटासट कंदा आहिनि। इन रस्म खे ॾतर मइणु चइबो आहे। घोट सां ॾतर मइण बैदि कुंवार पंहिंजे ससु सहुरे ऐं साहुरनि माइटनि सां बि ॾतर मइंदी आहे। लूण जी ॾे वठि ॾेखारे थी त सभई हिक ॿिए सां नमक हलाल थी रहंदा। लोक विश्वास आहे त जेकॾहिं किन बुकनि खे सिधो रखी पाण में सही ढंग सां ॾतर न मया आहिनि त अॻिते हली मंझंदि झगड़ो थियण जो इम्कान हूंदो आहे। जुन ते बीहणु इस्तेमाल जी माना आहे हथ फाड़ थियणु, अढंगा ख़र्च करणु। इन जो बुनियाद पिणु शादीअ जी हिकु रस्म आहे। जुन जी आख़िरी माना आहे कुंवारे तन तरफ़ां शादीअ जे मौक़े ते घोटे तन खे खाराइणु पीआरणु। जीअं त इन रीति में कुंवारे तन जो घणो ख़र्च थींदो आहे ऐं खाधो पीतो बि अक्सर नुक़सान कंदो आहे। इन करे इन जी इस्तिलाही माना थी वई आहे घणो ऐं अढंगो ख़र्च करणु, हुको पाणी बंदि करणु, भत मां कढी छॾणु ऐं थालियूं लहणु। मुहावरनि जो इशारो पंचायती सिरिश्तो तरफ़ां आहे जंहिंमें कंहिंजो बहिष्कार करण बैदि खेसि पंचायती दावत ऐं पंचायत में विहण जो अधिकार खसे वठंदा आहिनि। अबो गसे धीअ वसे, सुनियुनि अबाणनि धूड़ मुर्कनि धीअरूं। पहाका ॾेती ॾेतीअ जे कुरीत तरफ़ां इशारो कनि था। समाज में नाणे जी घणी अहमियत आहे। इन ते ठहियल कुझु पहाका ॾिसो। उथ बि नाणो, वेह बि नाणो, नाणे बिना न रवे ॻाणो। जंहिंजी गुंदीअ में दाणा, तंहिंजा चरिया बि सियाणा। लक्ष्मी कुल छण ढकणी, हुजे ई नाणो त घुम लड़काणो। पीउ संदसि पीहूं कुटियूं, ॾाढे कुटिया धाणा। अॻे पुछियऊं थे ज़ात पात, हाणे पुछनि था नाणो। वठो त थर न त बर, चवणी थर पार करजे कुदरती हालतुनि ते ठहियल आहे। इन जो मतिलबु आहे त थर में बरसाति पई त उहो इलाइक़ो सरसब्ज़ ऐं आबाद थी वेंदो, पर जेकॾहिं मींहुं न पियो उहो बयाबान थी वेंदो। आया मीर भॻा पीर सिंधीअ जे तारीख़ी वारदात ते ठहियल चवणी आहे। इन जो मतिलबु आहे त जॾहिं मीर या टालपुर ज़ोर थी विया त पोइ कल्होड़नि जी हुकूमत ख़तमु थी वई। कल्होड़नि जी सिंध में हुकूमत 1700 खां 1783 ईस्वी ताईं हुई। उन खां पोइ मीरनि जी हुकूमत शुरू थी जेका 1843 ईस्वी में सिंध में अंग्रेज़नि जो राज बर्पा थियण ते ख़तमु थी। छाजा ॾिंगा ॾेर मुंहिंजो ॾींहुं ॾिंगो मथे। पहाके जो बुनियाद सिंध जी मशहूरु लोक कथा ससुई पुनू आहे। इन जो मतिलबु आहे पंहिंजे ॾेरनि खे ॾिंगो छा लाइ चवां। हक़ीक़त आहे त मुंहिंजी क़िस्मत ई ख़राबु आहे। दोदो धूड़ चनेसर छाई जो आधार सिंध जी मशहूरु लोक कथा दोदो चनेसर आहे। दोदो ऐं चनेसर पाण में भाउर हुआ जेके हुकूमत हथ करण लाइ पाण में अची अटकिया। इन ते चनेसर नाराज़ थी दहलीअ जे बादशाह अलाउद्दीन वटि शिकायत खणी वियो ऐं संदसि फ़ौज जी मदद वठी सिंध ते काहे आयो। सख़्तु जंग लॻी जंहिंमें दोदो ऐं चनेसर ॿई ख़तमु थी विया। इन सां गॾु सिंध जो ॻच भाङो बि बर्बादु थी वियो।
इन ते हीअ चवणी ठही आहे त ॿिन्ही भाउरनि दोदे ऐं चनेसर खे धूड़ पई, जिन जे करे सिंधु इलाइक़े जे रहाकुनि खे भोगणो पियो। पहाकनि ऐं मुहावरनि में सिंधी ॿोलीअ जा झूना लफ़्ज़ ऐं व्याकरण जा रूप बि सलामत आहिनि, जीअं त भेड़ी हणणु, ठॻणु, भेड़ी, कराईअ वारी उभरियल हॾी, खेती सिरसेती। खेती उहा सुठी थींदी आहे जेका माण्हू पाण कंदो, सेती सां। उत्तम खेती वधंत वापार, नीच नौकरी पेनण बेकार, वधंत वधंदड़। हाणे चइबो त पहाका, चवणियूं ऐं मुहावरा न फ़क़ति ॿोलीअ जी सूंहं आहिनि, पर उन्हनि मां असांखे सभ्यता ऐं संस्कृति जी बि घणी झलक मिले थी। इन्हनि मां सदियुनि खां वठी असांजी सिंधियत सलामत रहंदी पई अचे।